साथियों अस्सलाम वालेकुम। आज तव्हांखे पेरिस्कोप ठाहिणु सेखारींदुसि। पेरिस्कोप हिकु अहिड़ो औज़ार हूंदो आहे जेको पंहिंजी सतह खां मथे ॾिसण में असांखे मदद कंदो आहे। हीअ सबमेराइन यानी आबेदोज़ जेके ॿेड़ियूं आहिनि जेके समुंड में अंदरि डुबी हणी हलंदियूं आहिनि उन खे सतह खां मथे समुंड जी सतह ते ॾिसण में मदद कंदी आहे। इहो ठाहिण जे लाइ हीअ सो हिकु पाइप आहे, 2 इंच जो ही पाइप आहे। हिन पाइप में हिन तरफ़ हिकिड़ो लॻल बेंड लॻल आहे जंहिंजो मुंहुं हिन तरफ़ आहे ऐं ॿियो हिन तरफ़ हिकिड़ो बेंड में लॻल आहे जंहिंजो मुंहुं हिन तरफ़ आहे। हाणे तव्हां बेंड जे मथां अहिड़ो हिकिड़ो आइनो तव्हां हिनखे 5 तारी जे कुंड ते हिते कटे हिन पाइप खे पोइ हुन में तव्हां हिकिड़ो आइनो हिते लॻाईंदा। अहिड़े तरीक़े सां हिन पासे खे तव्हां 5 तारी जे कुंड ते हिनखे कटे पोइ हिन में तव्हां हिकिड़ो आइनो हिते हीअं लॻाईंदा। हाणे मां छा थींदो त जेका रोशनी हूंदी हितां खां ईंदी हिन आइने सां टकराइण खां पोइ मोट खाईंदी 90 डिग्री ते मोट खाईंदी, वरी हिन मां अंदरि ईंदी वरी हिन आइने सां टकराइण खां पोइ 90 डिग्री ते मोट खाईंदी ऐं उन करे जेको हिन पासे साम्हूं ऑब्जेक्ट हूंदो उहो तव्हांखे हिते नज़र ईंदो। तव्हां ॾिसंदा त हिन में कोट जे परी पासे जेको कमंद आहे उहो नज़र अची रहियो आहे। सही आहे।